बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मोहब्बती मेड़े ॻोठ बदिजे हिकिड़ो, तिनी जे वेड़े पाणे ईंदो बादशाह। सभ खां पहिरीं पालारी बिरादरी सरदार गुलाम सरवर पालारी बिरादरी जा जेके भी मोज़िज़ आहिनि, ॿियनि बिरादरियुनि जा बुरफ़त कुरेड़ा ख़ासकेली जेके भी कोस्तान सां तालुक़ रखंदड़ बिरादरियुनि जा जेके मौजूद आहिनि, नौजवान असांजा जेके बाशऊर दोस्त साफ़ी सियासी समाजी अॻुवान हिते पहुतल कोस्तान जे कुंड कुड़च ज़िले जामशोरो, ज़िलो मलीर, ज़िले ठठे मां पहुतल जेके भी असांजा मौज़ूद आहिनि, अस्सलाम वालेकुम। जिए सिंध, जिए कोस्तानी आवाम। सभ खां पहिरीं सलाम तो पेश करियां असांजे बाशऊर दोस्तनि डॉक्टर इम्तियाज़ पालारी साहब, शबीर हरियाणी, नज़ीर हरियाणी, खुदा बख्श विके जो ही उहे मुतहरक दोस्त आहिनि जिन हिन वाक़े जी मालिकी कई। हिननि इहो पैगाम ॾिनो त ही को फुर जो वाक़ियो न आहे, पर हीअ दहशतगर्दी, बदमाशी ऐं हिकिड़ो क़तल आहे जेको हिननि सॼे अवाम अॻियां निर्वार कयो। पहिरीं ॻाल्हि त असां जेके कोस्तान वासी आहियूं, हिते जा जेके रहाश पज़ीर आहियूं, असीं हिन धरतीअ जा मालिक आहियूं, हिननि वसीलनि जा असीं मालिक आहियूं, हिननि इलाइक़नि जा असीं मालिक आहियूं, हिन ख़ूबसूरत खिते जा असीं धणी आहियूं। भले केरु असांखे पहिरें उघाड़ो सम्झे, असांखे अणपढ़ियल सम्झे, असांखे ॾुतड़ियल सम्झे, पर असां हिन इलाइक़े जा वारस आहियूं। ज़मीन खां आसमान ताईं हिन धरतीअ जा धणी असीं उहे माण्हू आहियूं जेके हिते असां गॾु थी वेठा आहियूं। पूरे पाकिस्तान मुख़्तलिफ़ सूबनि जा जेके भी ॾुतड़ियल बुखिया भांग जेके माण्हू आहिनि, उहे असांजे हिन इलाइक़नि मां पलजनि था। हिते नूरियाबाद इंडस्ट्री ज़ोन आहे, हज़ारे माण्हू हिते रोज़गार था कनि। हिते असां मैदनी वसीला आहिनि, हिते 12 माण्हू रोज़गार था कनि, पर असीं हिन इलाइक़े जा रहवासी, हिन धरतीअ जा जेके धणी आहियूं, उहे निधड़कनि वांगुरु मारिजूं था। सभ खां पहिरीं ही जेको वाक़ियो आहे, को फुर जो वाक़ियो न आहे। असीं कोस्तान वासी पुरअमन आहियूं, अमन परस्त आहियूं, असीं चोर लोफर न आहियूं, असीं मज़दूर आहियूं, असीं भाॻिया आहियूं, असीं मालदार आहियूं, असीं ज़मींदार आहियूं, पर असां चोर न आहियूं। चोर असांखे उन करे चयो थो वञे हिकु साज़िश तौर असां मक़ामी माण्हुनि खे चोर ऐं लोफर साबित करे हू पंहिंजा मक़सद हासिल करणु था चाहिनि। पहिरीं ॻाल्हि त हिन वाक़े जी जेका सॼी जेका ज़िमेदारी आहे, हिन जो जेको ज़िमेदार आहे उहा हितां जी जेका पुलिस आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, असां वटि जेके पुलिस जा जेके थाणा आहिनि, उहो वहशत, दहशत, ॾोहन, पाथारीदार जा अॼा आहिनि, मुकमल लाक़ानूनियत। हिते जेको SHO अचे थो, जेको DSP अचे थो, परियां पंध अचे थो, पहिरें उघाड़ो अचे थो, पर हिते फुरलट करे अरबपति, खरबपति, करोड़पति थी निकिरे थो। हू पाण खे थाणे जो सूबेदार न, हू पाण खे इलाइक़े जो DSP न, पर पाण खे सरदार वॾेरा हिकिड़ा बादशाह था सम्झनि। जेके विद्रोह था थियनि, जेके भी नाइंसाफ़ी नाजाइज़ी थियूं थियनि, उनजी ज़िमेदारी पुलिस आहे। हिते के मिसकीन जे ज़मीन ते कब्ज़ो करणो आहे त उन कब्ज़े कराइण में भी पुलिस जी हथे। हिते जेको मंशात हले थो, उनमें उनजो ज़िमेदार भी पुलिस आहे। जेके भी ॾोह थियनि था, जेके भी समाजी बुरायूं आहिनि, उन्हनि जी ज़िमेदारी पुलिस ते आहे थिए थी। ॿी ॻाल्हि, एक्साइज़ खातो आहे। ही साम्हूं पुल सदाईं एक्साइज़ वारनि जी गाॾी ते बीठल हूंदी आहे। एक्साइज़ वारनि जो कमु कहिड़ो आहे, अनरजिस्टर जेके गाॾियूं आहिनि उन्हनि जी रोकथाम कनि, जिन ड्राइवरनि वटि लाइसेंस आहे उन्हनि जी चेकिंग कनि। पुलिस जी ज़िमेदारी आहे त जेके हिते गैर कानूनी कम थियनि था उन्हनि जी रोकथाम करे। जेका नाइंसाफ़ी थिए थी, का बेवाजिबी थिए थी, का बदमाशी थिए थी, त उनखे पुलिस रोके। पर असां वटि हिते ईअं न आहे। हिते असां वटि सॼे अमल में पुलिस ज़िमेदार हूंदी आहे।
का रोकथाम कोने उन्हनि जूं मंथलियूं फिक्स थियल आहिनि एक्साइज पुलिस जी मंथली फिक्स थियल आहे हर गाॾी ते पैसा बदल आहिनि पोइ गाॾी वारनि खे जीअं वणे तीअं कनि उन करे ही जेको वाक़ियो थियो डंपर तकरीबन अनरजिस्टर आहिनि एक्साइज चोर उन्हनि जा जेके अलर्ट ड्राइवर आहिनि जॾहिं वाक़ियो थियो 18 तारीख़ ते वाक़ियो थियो अॼु 10 ॾींहं थिया आहिनि सोशल मीडिया ते हर फोरम ते आवाज़ उथारे वियो आहे मीडिया में ॻाल्हियूं साम्हूं आयूं आहिनि पर अॼु ताईं हद जे थाणे खां वठी ज़िले जे एसपी ताईं का जांच पड़ताल कोन थी ॿी ॻाल्हि त थाणनि ते आहिनि हिकिड़ा ॼट विहारे छॾिया आहिनि हुननि खे इंक्वायरी जांच जी इन्वेस्टिगेशन जी का ख़बर ई न आहे हिननि पहिरें ॾींहुं हिन सॼे मसइले खां बचण जे लाइ एक्सीडेंट करे नौजवान मारे उन मसइले खां बचण लाइ हिननि ड्रामो करे पुलिस खे पैसा ॾेई हिननि उन वाक़े खे रंग ॾेई खुर जो वाक़ियो करार ॾेई हिकु त असांजी उन्हनि बदनामी कई आहे बेइज़ती कई आहे मासूम बच्चनि जो जेको नुक़सानु थियो उहो तमामु वॾो नुक़सानु आहे ऐं असां हिन फोरम ते अॼोके एहतिजाज में तहज़ीब मेड़ाके में असां हिन सॼे जेके वाक़े जो ज़िम्मेदार हितां जे असां पुलिस खे सम्झूं था अहिड़ा इदारनि इदालतनि पुलिस जे इलाइक़नि खां मुतालबो था कयूं त हिन केस जो अहिड़ा सतही जांच करे जेके जवाबदार आहिनि उहे गिरफ़्तार करे नौजवाननि जे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे न त ॿिए सूरत में हितां खां बि वॾो एहतिजाज थी सघे थो असां एहतिजाज कंदासीं कतन असां पंहिंजे मक़सद खां पोइ न हटंदासीं पर उन सां गॾु कोस्तान में का बि बेवाजिबी थींदी नाइंसाफ़ी थींदी कोस्तान में नई तारीख़ रक़म थिए थी असां जी धरती धणी उथी पवंदासीं जेका बेवाजिबी थींदी उनखे ॻीचीअ में विझंदासीं महिरबानी